कराची खां अव्हांखे ख़बर अपडेट करे रहिया आहियूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त वफ़ाक़ जेको निसाब लागू करणु चाहे थो उनखे हरगिज़ क़बूल न कंदासीं। अहिड़ी तरमीम खां पोइ हर सूबो पंहिंजो निसाब ठाहे सघे थो, पर वफ़ाक़ी हुकूमत उनखे हिकु तरफ़ लागू करणु घुरे थी, जेको क़बूल न कंदासीं। कराची खां अव्हांखे ख़बर अपडेट करे रहिया आहियूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त वफ़ाक़ जेको निसाब लागू करणु चाहे थो उनखे हरगिज़ क़बूल न कंदासीं। अहिड़ी तरमीम खां पोइ हर सूबो पंहिंजो निसाब ठाहे सघे थो, पर वफ़ाक़ी हुकूमत उनखे हिकु तरफ़ लागू करण जी घुरे थी, जेको क़बूल न कंदासीं।